अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां सिरियाहो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूं था ख़बरन डा ख़बर शामिल की पिया चोर वेझो ॻोठ अखराज में लोक अदब समाज सदारक ऐं इंसान परस्त किरदार सरगवासी अमर सिंह सोडो जी पहिरीं वरसी मल्हाई वई। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे यूसुफ आसकर मंगरियो। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। छोर वेझो ॻोठ अखेराज में लोक अदब समाज सुधारक ऐं इंसान परस्त किरदार सरगवासी अमर सिंह सोडो जी पहिरीं वरसी मल्हाई वई। वरसी जी तकरीब खे ख़िताब कंदे सिंध जे नाले वारे लेखक शाइर भारूमल अमराणी चयो त राजपूत माण्हू हमेशह असुल परस्त रहियो आहे। अमर सिंह सोडो लोक अदब जी तारीख़ी ॼाण रखंदड़ अज़ीम किरदार जो मालिक हो। अहिड़ा इंसान धरती तमामु घटि पैदा कया आहिनि। सोडन राजपूतनि जी सिंध अंदरि वॾी तारीख़ आहे, जिन पंहिंजे वतन सां वॾी मोहबत कई आहे। माहिर तइलीम उस्ताद नखत सिंह सोडो चयो त सरगवासी अमर सिंह सोडो असांजी बिरादरी अंदरि हिकु बहितरीनु सोच रखंदड़ किरदार हुआ, जिन जी ज़ुबान मां माण्हुनि खे हमेशह प्यार मिलियो हो। लेखक प्रोफेसर अब्दुल रऊफ़ सूमरो चयो त अमर सिंह जी कचहरी असांखे इहो मवाद मिलियल आहे जेको हिन वक़्तु मिलणु मुश्किल आहे। कोशिश आहे इहो मवाद लिखी किताब जी सूरत में आंदो वञे। हिन वधीक चयो त अमर सिंह घण रखी शख़्सियत जो मालिक हो, जंहिंसां इलाइक़े वासी तमामु घणो इश्क कंदा हुआ। नौजवान लेखक समाजी वर्कर डॉक्टर नातू सिंह चयो त राजपूत सोडन अंदरि अमर सिंह जहिड़ा इंसान तमामु घटि पैदा थींदा। संदुसि किरदार में नौजवाननि खे सबक़ हासिल करे अॻिते वधणु खपे। सोडन खे पंहिंजे वॾनि खे विसारणु न घुरिजे। हलंदड़ जदीद दौर में वॾनि जी किरदार त मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराइनि। अॼु जी वरसी जो प्रोग्राम रखे राजपूत सोडन सुठो क़दम खयो आहे। नौजवान लेखक मुकेश बाथाणी चयो त सोडन जा किरदार सिंध जी तारीख़ अंदरि जाम मौजूदु आहिनि, पर अमर सिंह जो हिकु पंहिंजे अंदाज़ किरदारु रहियो आहे। ज़रई माहिर इंजीनियर भूम सिंह सोडो चयो त हिननि माण्हुनि खे छॾियल वाट ते हलंदे अॻिते वधणु खपे। सीनियर साफ़ी समाजी वर्कर पृथ्वी सोडो चयो त ख़ामोश तबियत रखंदड़ किरदार जो मालिक हुआ, जिन जी दिलि में हर वक़्तु इंसान ज़ात सां प्यार मोहबत करण जो पैगाम ॾिनो। कामरेड राजा हाले पोटो चयो त अमर सिंह हमेशह असुल राजपूत लिबास इस्तेमालु कंदड़ शख़्सियत जो मालिक हो, पाड़नि जे ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदो हो। उस्ताद भूरदान चारण चयो त सिंध जी तारीख़ अंदरि राजपूतनि ऐं चारण जो पाण में खून जो रिश्तो रहियो आहे। अमर सिंह राज वंद माण्हू हो। कामरेड मजीद हाले पोटो चयो त असां वटि हिक ई किरदार जे मालिक तमामु घटि यादि कयो वेंदो हो। अमर सिंह हिकु वसी ॼाण रखंदड़ इंसान हो। वरसी तकरीब खे डॉक्टर विक्रम सिंह ऐं डॉक्टर मोहन सिंह चयो त असां कोशिश हूंदे त बाबा अमर सिंह जे वाट ते हलूं। उन मौक़े ते दशरथ सिंह सोडो, कवि पूरदान चारण, कंवरराज सिंह सोडो, जगमाल सिंह सोडो, साईं हिंदू सिंह सोडो, पेटे अलिफ अॻवान सखी मोहम्मद सूमरो, हाजी जमालदीन नोड़ी, करनी सिंह सोडो, महावीर चारण, रहमान सिंधी, साजन बमरो सोडा, पेंटोल पप मालिक, जोत सिंह सोडो, स्वरूप सिंह सोडो, गोपाल सिंह सोडो, अखीराज लालजी सोडो, श्याम सिंह सोडो, साईं अमीन यामीन सूमरो, दोरिंदर सिंह सोडो, बलवीर सिंह सोडो, मदन सिंह सोडो, सरवण सिंह सोडो, कामरेड रणवीर सिंह सोडो, कामरेड सरवण कुमार, स्वरूप तपेदा, डॉक्टर नवाब अली भीमराज ऐं ॿियनि वॾे तइदाद में सियासी समाजी कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि शिरकत कई। जॾहिं त जागू फ़क़ीर ऐं मीर फ़क़ीर पाण सरगवासी अमर सिंह जी ज़िंदगी ते छंड ऐं दुआ पिणु पेश कया। जी